नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त सिंध असेंबली जे अपोज़िशन लीडर ऐं PTI अॻुवाण हलीम आदिल शेख जो घोटकी जो दौरो, सिंध हुकूमत ते सख़्त तनक़ीद। हलीम आदिल शेख ऐं PTI ज़िले घोटकी जे सदर मीर इफ्तिख़ार अहमद लुंड घोटकी पहुची 18 महीने खां पघारूं न मिलंदड़ मुनसिपल मुलाज़िमनि जी बुख हड़ताल कैंप ते पहुची मुनसिपल मुलाज़िमनि सां इज़हार यकजहती कई। जंहिं बाद PTI अॻुवाण अवामी शिकायतनि खे घोटकी सिविल अस्पताल जो पिणु दौरो कयो, जिते सहूलियतनि जी खोट सबबु MS डॉक्टर अरबाब मलिक ऐं संदसि अमले खे छंड पटी। इन मौक़े ते अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PP सरकार बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जी भींग करे छॾी है। हू सिंध जी आवाम खे गजर ऐं मूरी था सम्झनि। हिन चयो आहे त मूंखे अफ़सोस थियो आहे त कराची खां पोइ वधीक टैक्स ॾींदड़ घोटकी तबाही जे वर चढ़ियल आहे। सॼो शहर गटर जे पाणी जी लपेट में। कराची में बि बरसातनि सबबु गटर उथली पिया आहिनि, पर घोटकी में कहिड़ी बरसात आई जो शहर पाणी जी लपेट में। हिन चयो त सिंध जे समूरनि सरकारी अस्पतालनि अंदर भींग थियल है। घोटकी जी सिविल अस्पताल जो हाल ॾिसी तमामु ॾुख थियो है। हिते का बि सहूलियत मौजूदु न आहे। हलीम शेख वधीक चयो आहे त मुल्क अंदर महांगाई जो सबबु कोरोना आहे। तेल जा अघ ॿियनि मुल्कनि खां पाकिस्तान में घटि आहिनि। PTI अॻुवाण चयो है त अफ़सोस आहे जो घोटकी जे मुनसिपल मुलाज़िमनि खे 18 महीने खां पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि, जंहिं करे फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारनि पिया। हिन चयो त मां मुनसिपल मुलाज़िमनि खे पघारूं ॾियारण लाइ असेंबली में रथ आणींदुसि। ॾिसूं था त कहिड़ो गैरतमंद नुमाइंदो है जो हिन जी हिमायत करे पघारनि जी हिमायत कंदो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।